अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम है ख्वाजा नसीमुद्दीन नवी ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं पीर जो ॻोठ खां। कचे वारे इलाइक़े में गुज़िरियल 34 सालनि खां हलंदड़ नारेजा ऐं कलोड़ा बिरादरियुनि जे विच में खूनी तकरार जो निबेरो थी गुज़रियो। मजमूई तौर ते ॿिन्ही धुरनि मथां 13 करोड़ रुपया जो ॾंड विधो वियो। धुरियूं खीर खंड थी वियूं। तफ़सील खां अवांखे आगाह कंदासीं त पीर ॻोठ जे कचे वारे इलाइक़े में हलंदड़ नारेजा ऐं कलोड़ा बिरादरियुनि विच में 34 सालनि जे पुराणे तकरार जो निबेरो फ़ैसिला कमेटी पीर जो ॻोठ में सरदार गौसबख्श खान महर जे सरपंची हेठि थी गुज़रियो, जंहिंमें ॿिन्ही धुरनि जे बयाननि ॿुधण बैदि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि ऐं फ़ैसिला कमेटीअ जे मुशावरत सां फ़ैसिले जी फ़तवा ॿुधाई वई, जंहिंमें मजमूई तौर ते ॿिन्ही धुरनि मथां 13 करोड़ रुपया ॾंड विधो वियो, जंहिंमें नारेजा बिरादरीअ जे मारिजी वियल 20 ॼणनि जा खून, कलोड़ा बिरादरीअ मथां साबित थियण ते 5 करोड़ रुपया ॾंड विधो वियो, जॾहिं त कलोड़ा बिरादरीअ जे मारिजी वियल 28 ॼणनि जा खून साबित थियण ते नारेजा बिरादरीअ मथां 8 करोड़ रुपयनि जो ॾंड विधो वियो। जंहिंखां पोइ धुरियूं खीर खंड थी वियूं आहिनि। होॾां ॿिन्ही धुरनि जे सरदारनि हुसैन बख्श खान नारेजो, मौज़म खान अब्बासी, सरदार नजफ़ अली खान कमारियो, सरदार अज़हर खान कमारियो, सरदार मोहम्मद खान जूणेजो, सरदार आबिद खान भयो, मियाँ रफ़ीक अमन समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि वॾे अंग में शिरकत कई। ॿिए तरफ़ ॿिन्ही धुरनि जे फ़ौतियुनि ज़ख़्मियुनि ऐं घरनि खे बाहियूं या ॿिए नुक़सान जी ॿी तारीख़ सरदार नजफ़ खान कमारियो जी सरपंचीअ हेठि रखी वेंदी, जंहिंजी तारीख़ जल्द मुक़ररु कई वेंदी ऐं शक जे बुनियाद ते धुरियुनि खे नीत पत लाइ साख पिणु ॾिनी वेंदी। आख़िर में नारेजा बिरादरीअ तरफ़ां कलोड़ा बिरादरीअ खे 6 लख रुपया बर वक़्तु अदा कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।